भी नमाज पढ़ी। हजरत उस्मान गनी 13 साल 12 साल कुछ महीना नमाज पढ़ाई। मुझे सोहने अली उन जे पोयां नमाज पढ़ी। करबला लगे हा त अबू बकर जे दौर में लगे हा, उन वक्त न लगी। चेबो त अली जंहिंखे मनियो तोखे भी मञणो पवंदो। हमरा चे तो तकियो कयो हूंदो न, हिनन वट वरी तकियो आ। तकियो माना डाढ़ अचे त पो तव्हां खामोश रहो। अलीअ खे हुकुम हो त डाढ़ जो ज़मानो ईंदो तूं खामोश रहो। मां चयो डाढ़ जो ज़मानो आयो, हज़रत अली खामोश त न रहियो। तोखे ख़बर आहे चई केड़ी? मां चयो 3 जंगियूं अली वॾे में वॾियूं कयूं जंहिंमें हज़ारे माण्हू शहीद थिया। जंगे सिफीन, जंगे जुमल, जंगे नहरवान। पो अली साईं सब्र तो कोन कयो, चुप तो कोन कई। उते छो विड़ियो? चेबो उहे नाहक ते हा तॾहिं विड़ियो उन्हनि सां। ऐं अबू बकर उमर उस्मान साईं हक ते हा, उन्हनि जे पोयों अली नमाज पढ़ी। गाल समझो था अलाए न? अरे थोरो होश सां अकुल सां त ॻाल्हायो। तंहिंजे करे मां अर्ज़ रखंदुसि दोस्तो, इमाम सां असांजो प्यार आहे। इमाम हुसैन जॾहिं निकितो त जंग जी नियत सां न निकितो। छो? जंग जी नियत सां जेकॾहिं अली हज़रत हुसैन निकिरे हा त लखे माण्हू हलनि सां। ये छड़ो 72 माण्हू आहिनि, 17 18 अहल बैत जा भाती आहिनि। औरतूं खणी जंग ते थोरी माण्हू वेंदो आहे। फ़क़त जाइज़े जे लाइ पियो वञे त ॾिसूं यज़ीद जी मुखालफ़त केतिरे मक़दार जी आहे, मां ॾिसी अचां। इन जाइज़े जे लाइ आया। उन्हनि ज़ालिमनि रस्तो रोकियो, तीर वसाया, पानी बंद कयो, तरह तरह तकलीफ़ूं ॾिनियूं। पर मुंहिंजे सोहणे हुसैन मातम ऐं रोअण जो अंदाज़ न हो। खीमन मां औरतन के भी नसीहत पिया कन त कुरान पढ़ो। बाहर भी घोड़े ते चढ़ी लड़ाई पिया कन त भी चो कुरान शरीफ जो विर्द जारी हो। हिनन अंधन के केड़ी खबर? तू त चो छड़ो हसे हसे करे थो। मां तहां खां पुछां थो, अबा तो जो अल्लाह पनाह दे अबो दुनिया खां हलियो वने, तू सजी रात में हाय अब्बा हाय अब्बा हाय अब्बा वो अब्बा हाय अब्बा आज़ई करे 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 असुर जे वक्त में दुआ घुर। अल्लाह जेको मां हाय हाय अब्बा अब्बा कया, इन जो सवाब मुझे अब्बे के दे, अब्बे के सवाब मिलंदो या मोचड़ा तो खाराए? गालायो न था। बुखारी जी हदीस आ, मुझे सोने फरमा अल मय्यत युअज़्ज़िबु बिबुकाए अहलिही। हुजूर फरमायो पोयन जे रोवण सां मय्यत के अजाब थींदो आ जेकॾहिं वसियत करे न वयो आ। मरण वारो वसियत करे तो मुझे पोयों न रोइजो। जेकॾहिं वसियत न कई थस त दाहू कंदा फिटको कंदा, उनके सजा मिलंदी मय्यत के। त हाय हाय सां सवाब मिलंदो या सवाब इमाम हुसैन के मिलंदो? सब पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला, जोर सां आल मुहम्मद चवंदो त सवाब तव्हां जो ओॾे वेंदो। बाकी इन सां सवाब ववाब कुछ कोने। ये वडी मुसीबत हुई, इंतहाई तकलीफ दे हो। मसलो छा हो? इमाम साहब सां एडी शिद्दत उन्हनि छो कई? घुरायूं भी पाण उलमा लिखियो वजो इहो त इमाम साहब वट खत हा कूफे वारन जा। छा होया त तव्हां मूंखे घुरायो आहे। ये खत जेकॾहिं यजीद वट वञनि हा त कूफिन खे छॾे हा। उन्हनि चयो त इमाम साहब के भी शहीद कयो जी शाहिद कोई खतन जो न हुजे। इन जे यारन के भी शहीद कयो, कोई न बचे। ऐं शहीद करे घोड़न जो टापूं हलायूं लाशन जे मथां, वरी पानी छॾे ॾिनऊं त जीअं खत ॻरी वञनि, खत जो नालो निशान न रहे। जो खत रहा त असां न बचंदासीं। पंहिंजे मौत जे करे रसूलुल्लाह जे बचड़े के उन बुख ते शहादत जो जाम पीअणो। इंतहाई तकलीफ़ जो आलम हो। बीबी ज़ैनब इन्हनि जे किताब अज़ई एहतजाज तबरसी किताब जो नालो आ। जुल्द 2 जे अंदर ये अल्फाज मौजूद हैं। एहतजाज तबरसी में हजरत ज़ैनुल आबदीन बीमार जा ऐं बीबी ज़ैनब जी तकरीर मौजूदा। खणी खोले दिसो, ईरान जो छापो आ।
जॾहिं इहो लुटियल काफ़िलो औरतन जो उन बीमार ज़ैनुल आबिदीन जो कूफे में पहुतो त सागाई कातिल रोइन बीठा। सागाई कातिल जोर सां रोइन बीठा। छा तो चवे? ज़ैनुल आबिदीन मो बीमारी मां मथे करे ते तो अंतुम तबकूना अलैना फमन कतलूना। ओ ज़ालिमो तवां त कत्ल कयो आहे असां खे पो रोयो वरी कीअं था? असां खे पो कंहिं कत्ल कया? रोयो त तवां ई था। अग में उते भी तवां ही बीठा आहियो वरी हिते रोयो था बीठा। हे छा तमाशो आहे? त ज़ैनब थी चवे उबकू उबकू कसीरा। रोयो घणे खां घणो रोयो क़यामत ताईं रोईंदी रहंदी तव्हांजी औलाद। तव्हांजो सीनो हूंदो तव्हांजा हथ हूंदा। बीबी ज़ैनब जा पिटियल आहिनि। बीबी ज़ैनब जा छो? इमाम हुसैन आखिरी वसियत जेका बीबी ज़ैनब के फरमाई ही भेण के मथे ते हथ रखी जने भेण का आवाज थोरो निकतो मात अली ये लफ्ज जो चई त बीबी साहब जे मथे ते हथ रखी मुझे सोने हुसैन फरमायो या उख्ती इसबिरी वत्तकी वत्तखजी सुन्नत मुहम्मदनिल मुस्तफा। ऐ मुझी भेण सब्र कजई खबरदार तकवा जो दामन न छजई। बुध मुझे नाने मोहम्मद जी सुन्नत न छजई। ऐ फरमा वला तुशक की जई भी की पांजो सीनो न फाड़ जाई। वला तखमशी शार के पांजे वारन के न नचोड़ जाई। खबरदार पिटको कुटको मुझे पोया न कजो। सब्र जो दामन न छड़जो। असा जो ख्वाब नबी साईं के जो कुछ देखारियो वियो अज पूरो थियो। मां रोज़ो वनी हुजूर सां गड जन्नत में पांजे बचड़न सां खोलींदुसि। यो हो इमाम हुसैन। या हुई हुआ सब्र जी तलकीन। ऐ हुजूर जन फरमाओ मुखे एकड़ी अजीब शय मिली आ जेका बी उम्मत के कोन मिली। बी उम्मत के कोन मिली। हजरत याकूब अलैहिस्सलाम के पुत्र जी जुदाई मिली त छा चई? दुख में छा चई? या अस्फा अला यूसुफ। ओ हो यूसुफ जे मथा अफसोस। यूसुफ जे मथा ये लफ्ज पे चवे। हुजूर फरमा उन्हन के ये लफ्ज न मिलिया हा जेका मुंजी उम्मत के मिलिया हन। तवा के जेकने तकलीफ अचे त सब चो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। पढ़ो त समझो था छा माना है? इन्ना लिल्लाह जी छा माना है? बेशक असा सब मिल्कियत हूं अल्लाह जी। सियाणा समझन मुझी गाल। लाम मिल्कियत जो आ। लिल्लाह में लाम मिल्कियत जो आ। इन्ना लिल्लाह बेशक असा मिल्कियत आयूं कहजी। जोर सा इमाम भी मिल्कियत अल्लाह जी, नबी भी मिल्कियत अल्लाह जी, वली भी मिल्कियत तू असा भी मिल्कियत कहजी आ। मिल्कियत अल्लाह जी। अल्लाह सजी हिकमतन जो खालिक आ। सजे अकल वारन जो जोर सा अकलमंद पांजी मिल्कियत पान विञाईंदो। गालायो न था। अकलमंद पांजी मिल्कियत विञाईंदो तो अल्लाह ताला पांजी मिल्कियत किए विञाईंदो? इहो मतलब समझाए तो वने। इन्ना लिल्लाह में त चो सब मिल्कियत अल्लाह जी आ। अल्लाह दानश्वरन खां दानश्वरा वो अकलमंदन जो भी खालिक आ। वो पांजी मिल्कियत विञाए नथो सके। वो जेकने तकलीफ दे थो त डॉक्टर वांगुर आ। डॉक्टर ऑपरेशन कंदो आ मतलब हुंदो आ त मां वधिक सेहतमंद बनायास। उस्ताद मार दींदो आ तो इन लाइ दींदो आ तांजो सब खां सुठे में सुठो मानू बनायास। अल्लाह पांजे बानन के तकलीफ दींदो आ तांजो सब खां वडे में वडो दर्जो उनके इनायत फरमाए। कुरान में फरमाए इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिगैरि हिसाब। बेशक असा सब्र करने वारन के बगैर हिसाब जे वडे में वडा दर्जा दींदा से। बेन के तोरे सवाब सब्र वारन के बिना तोर जे सवाब। गाल समझो था। तो एडो सवाब इनन बुजुर्गन के मिलियो।
इन्हनि जो वाक़ियो जॾहिं भी जंहिं साल हर मुहर्रम में याद अचे तो इन्ना लिल्लाह पढ़ो, कुरान शरीफ जी तिलावत कयो, खैर खैरात कयो, पर 10 मुहर्रम खां पोइ कयो। कंहिंखां अबा हजरत इमाम साहब शहीद कॾहिं थियो? हे वरी कम कंदो आ 7, 8, 9 ते, 10 ते शाम जो देगड़ो खाई शाम गरीबा मल्हाए सुम्ही पवंदो आहे ज़ाल सां वञी त बस 10 मुहर्रम पूरी थी वई। अड़े जॾहिं जिंदा हो त तू मातम पे कयो, जिंदा हो त खैरातूं पई कई, जॾहिं शहादत जो जाम पीतो त तू खट सिधी करे छॾी। सोना न, गम पो कबो आ, खैरात पो कबी आ। जॾहिं शहीद थे न 10 खां पोइ खैरातूं तव्हां शुरू कयो सुन्नी, ताजो उन्हनि खे ख़बर पवे त असां बेवकूफ़ हूं, अञा जिंदा वेठो आहे उन्हनि ॾींहनि में कीअं असां खैरातूं था कयूं। जॾहिं गुज़री वञे शहादत वारी तारीख़ पोइ खैरात कजे त वाह। ऐं ॿुधो हिकिड़ो मसइलो इहो बि सम्झो, अॼु कुझु मसाइल ते तकरीर आहे, मसइलो इहो बि सम्झो, न्याज़, न्याज़ जे लफ़्ज़ जी माना छा आहे? पुछा क्यों न इन्हनि साधन को, इन्हनि खे ख़बर कुछ कोन्हे, न अलीअ जी ख़बर आहे न वलीअ जो पतो आहे, बस अली या अली। बाक़ी पुछेसि त अलीअ जो अबे जो नालो छा हो, ऐं हूं हाँ हाँ कंदो वेठो। अब अम्मा जो नालो छा हो, चइसि यादि न। बाक़ी अली सां प्यार काॾों आहे तुंहिंजो? असांखे अलीअ जी घरवारियूं यादि आहिनि, असांखे अलीअ जी औलाद यादि आहे। ओ सोना असां मोहब्बत को खाली हूं, मोहब्बत तोखे आहे जंहिंखे हिकु लफ़्ज़ बि नथो अचे अलीअ जे बारे में। असां काथे आहे तोखे मोहब्बत? दोस्तो समझो, हैदर करार अलीउल मुर्तज़ा शेर खुदा, उन पाण फरमायो असब्रु रासुद्दीन, सब्र थवे दीन। न्याज़ लफ़्ज़ जी माना छा आहे? न्याज़ जी माना है निवड़त। अब चइबो आहे न न्याज़ निवड़त कंदो कर बाबा, माना झुकंदो कर, झुकबो कंहिंजे अॻियां? ज़ोर सां ॻाल्हायो। खैरनि जे अॻियां झुकबो आहे, अल्लाह जे अॻियां झुकबो आहे। मसइलो सम्झो त इहा न्याज़ जो लफ़्ज़ ई ग़लति आहे। न्याज़ हुसैन न, नज़रे अल्लाह, न्याज़ अल्लाह, सवाब हुसैन, सवाब हुसैन। खैरात कयो पर नियत इहा कयो त नज़र भी अल्लाह जे लाइ, न्याज़ भी अल्लाह जे लाइ, सवाब इमाम हुसैन जे लाइ आहे, इमाम हुसैन जो सवाब थी। दरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद नबी दुनी व आलिहि बारिक वसल्लम। समझो दोस्तों थोड़ो त न्याज़, न्याज़ जी माना झुकण, झुकबो भी अल्लाह जे अॻियां, नज़र भी, बास भी अल्लाह जी बास भी, नज़र अल्लाह, नियाज़ अल्लाह, सवाब हुसैन। वो खैरात या खैरात खाई। ॿियो ॿुधो, खैरात में तव्हांजी खैरात इमाम हुसैन जे वेंदी आहे छा? तो वारा ये छोलनि वारा किनो पुला इहो ओॾे मथे वेंदो छा? ॻाल्हायो नथा, मथे इहो वेंदो न, इहो त माण्हू खाईंदा आहिनि, ग़रीब खाईंदा आहिनि। हाणे तोखे ग़रीब जे खाइण सां अल्लाह ॾींदो सवाब, पोइ तूं दुआ घुर त अल्लाह जेको मूंखे इन ख़ैर जो सवाब ॾे थो, इहो सवाब मां इमामनि खे, सोणे मोहम्मद करीम खे, पंहिंजे अबी अम्मा खे बख़्शूं। हाणे इहो सवाब ओॾे वेंदो, पर कमी तूं ॿियनि जे लाइ थो करें त सवाब त ॾींदो आहे अलाह, उहो सवाब बि न मिलियो त तूं छा ॾींदे? हेॾे ॿुधो, हे मौली साहिब वेठो आहे, अलाह हे मौली साहिब शरीफ़ वेठो आहे, मोहम्मद शरीफ़ साहिब। मां कमु हिन जे घर में कयां मज़दूरी, ऐं वरी साईंअ खे चवां त मांखे पैसा मज़दूरीअ जा तूं ॾे ॾींदो? न साईं। ॻाल्हायो न साईं। अगर अब जंहिंजो कमु कयां थो सवाब उहो ॾींदो न। सवाब माना मज़दूरी, अजर, अजर माना उजूरो, सम्झो था? उजूरो केरु ॾींदो?
जेको जंहिंजे लाइ कम कंदे माण्हूअ जे लाइ कंदे त माण्हू खां वठ पंहिंजो उजूरो, जेकॾहिं अल्लाह जे लाइ करे थो त पोइ अल्लाह ॾींदो अजर। उहो अजर तूं जंहिं ॾे मोकिलींदे ओॾे हले। इहो आहे तरीक़ो। बेसम्झ वेंदा आहिनि, छड़ो ग़लति कंदा, सॼी मानी विझाए। हिकिड़ो हमरा मूंखे भॼंदो आहे, चए मौली साहब छोला हराम आहिनि, मां चयो न। चए चांवर हराम आहिनि, मां चयो न। चए मुर्गी हराम आहे, मां चयो न। चए गे हराम आहे, मां चयो न। चए साईं इहे सभु गॾाए करे छड़ो असां पचाए करे ख़ैरात कईसीं, न्याज़ जो लफ़्ज़ चयोसीं त तव्हां हराम छो था कयो मौली साहब? मां चयो इहे लफ़्ज़ हिन जेके हलाल बि कंदा आहिनि। अब पराई माई आहे, मां निकाह पढ़ायो, फिलाणी धीअ फिलाणे जी, मुड़स खां छा पुछंदुसि त तोखे क़बूल आहे या न आहे? उन चयो मां क़बूल कयमि त निकाह थी वई या न थी? जेका हराम हुई माई उहा हलाल थी या न थी? छा सां थी? ज़ोर सां ॻाल्हायो। इन लफ़्ज़नि सां थी न। पर जेकॾहिं इहो मुड़सा ज़ाल सां कावड़जे थो ऐं चए थो तलाक तलाक तलाक, अब इहा हलाल माई इन ते हराम थी वई या न थी? ज़ोर सां ॻाल्हाए। छा सां थी? त पोइ इहे न्याज़ बि लफ़्ज़ आहिनि न। तूं ग़लति लफ़्ज़ हणंदे त ख़राब थी वेंदो न कमु। सही लफ़्ज़ हण। ईअं चओ नज़रे अल्लाह, न्याज़े अल्लाह, सवाबे हुसैन, सुभान अल्लाह, त असां मुला बि अचूं तो जो इहो ख़ैर खायूं अचे। बाक़ी ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदे त तूं पाण पचाए करे ॼण उन में हराम मिलाए छॾ। अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हा। वमा उहिल बिही लिग़ैरिल्लाह में दाख़िल थी वेंदो। इन करे नाजाइज़ आहे इहो। बाक़ी अञा ॿियो मसइलो सम्झो। हमरा माण्हुनि इहो सम्झो आहे त सवाब खे ज़ाइको हूंदो आहे, पैसनि खे ज़ाइको हूंदो आहे। छा अजूरो मिलंदो आहे पैसनि जी शगल में, सवाब खे ज़ाइको न हूंदो अथवे। हेॾे तवजो कयो त सम्झायां। तूं कंहिंखे गुड़ विकिणी ॾींदे त बि तोखे पैसा मिलंदा, खंडु विकिणी ॾींदे पैसा मिलंदा, पर चहरी शइ विकिणी ॾींदे त बि, मिठी शइ विकणदे भी पैसा, चारी शइ विकणदे भी पैसा, कपा विकणदे भी पैसा। पैसनि में ज़ाइको न हूंदो आहे। ईअं तूं गोश्त मानी माण्हुनि खे ख़ैरात में खाराईंदे सवाब मिलंदो, छोला खाराईंदे सवाब मिलंदो, पानी पीआरींदे सवाब मिलंदो। पाणीअ जो पानी ओॾे कोन वेंदो, ओॾे त हौज़ कौसर जा पानी था हलनि, तो वारो पानी ओॾे कोन वेंदो। इन करे मसइलो सम्झो, ख़ैरात सुठे में सुठी शइ जी कयो। छो त क़ुरान में हुक्म आहे, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। रब से फरमाओ एतिरे ताईं तव्हां नेकीअ ताईं पहुची नथा सघो जेतिरे ताईं टॉप दर्जे जो माल अल्लाह जे रस्ते में नथा ॾियो। 5 सेर बर्फ जा कढी तो रखी करे माण्हुनि खे पानी पियारियो, सवाब आहे। पर मसइलो इहो आहे त उनखे बि हुसैन जी सबील न, सबीलिल्लाह, फी सबीलिल्लाह चओ, उन जो सवाब इमाम हुसैन खे ॾे। वाह वाह। पर पानी सां पानी कोन वेंदो मथे, पाणीअ सां सवाब वेंदो मथे। जटन वरी इहो सम्झो आहे, अबो मरी वञे त 40 ॾींहंनि ताईं मिठी मानी, मिठो गिलास पाणीअ जो मुल्ला ॾे वेंदो। मां पुछो इहो छो? चइबा ॿुधो आहे त निड़ी मरण वारे जी कौड़ी थी वेंदी आहे। पोइ असां 40 ॾींहंनि ताईं मुल्ला जी निड़ी मिठी कंदासीं त अबे जी निड़ी मिठी थी वेंदी। ईअं थींदो छा? करे मुल्ला जी निड़ी मिठी वरी मिठी तवारे अबे जी थिए, ईअं कान थींदो। ओॾे सवाब वेंदो। सवाब खे ज़ाइको न आहे। जीअं पैसनि खे ज़ाइको न आहे, तीअं सवाब खे ज़ाइको। तंहिंजे करे दोस्तो सम्झो त इहो ज़रूरी कोन्हे मिठी शइ ॾियणु, चारी शइ बि ॾेई सघिजे थी सवाब में, परवाह न आहे। असां शुगर जा मरीज़ आहियूं, असांखे पंहिंजी तकरीर बि करणी पवंदी। नाराज़ न थियो, होश में वेठा हो न। अबा बाक़ी रहियो इहो मसइलो त सॼे क़ुरान शरीफ़ में ॾेखारियो। क़ुरान शरीफ़ मुंहिंजे हथ में 30 सिपारा, मात्र
मातम जो लफ्ज भी अरबी है, मातम जो लफ्ज भी जोर सां, पर सजे कुरान में मातम जो लफ्ज छो ना आयो? तो मातम कयो 300 जाइन ते सब्र जा लफ्ज आया, वस्बिर वमा सबरुका इल्ला बिल्लाह। वरी फरमा इन्नल्लाह मअस साबिरीन, वरी फरमा बशिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वरी फरमा इन्नमा युवफ़्फ़स साबिरूना अजरहुम बिग़ैरि हिसाब। 300 जाइन ते सब्र जा लफ्ज आया, मातम जो लफ्ज हिकड़े हमरा के चो मातम कुरान में ना है, चे मौलवी तो के कढी तो ॾेखारियां, असां जो मौलवी ॾेखारे तो कुरान में, ॾेखार त ॾाढो सुठो, असां भी जिद्दी ना आहियूं, कुरान में हुजे ऐं न मञो ईअं ग़लत आहे। अब केड़ी गाल खणी आयो? हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो किस्सो खणी आयो। इब्राहिम अलैहिस्सलाम के 85 सालन जो हुयो, इब्राहिम अलैहिस्सलाम 90 सालन जो, ज़ाल 85 सालन जी, बीबी सारा। फरिश्ता आया खुशखबरी खणी, कुरान में किस्सो जिक्र आहे। फरिश्ता आया त तोखे पुट थींदो, त बीबी सारा चयो मामा थींदो या बी शादी कंदो? चयो न अम्मा तोखां थींदुनि, तोखां थींदो। ओ मां त पोड़ी हां, पोड़ी चई हीअं हेॾे ॾिसो, चे ओहो खिले भी पई, ओहो मूंखां थींदो, हीअं हथ ऐं मथे ते फसकत वजहा, कुरान में आहे, पंहिंजे मुंहं खे हीअं हथ हणी चई ओहो मांखां काॾों थींदो, मां त बापो सफ़ा पोड़ी थी वई आहियां। ॻाल्हि सम्झो था? त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फरमा अताजबीन मिन अम्रिल्लाह रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत। ऐ अहल नबी जा घर वारो, कंहिंखे तो चवे जिब्रील? नबी जी घरवारी के अहल बैत तो चवे, कुरान में लिखियो पियो आहे। ऐ नबी जी अहल बैत, तव्हां अजब छो था खायो? तव्हां त रोज़ानो करामतूं मौजज़ा ॾिसंदियूं थियूं रहियो। तोखां अल्लाह बचड़ो पैदा कंदो, तू भल खिल इन जे मथां, पर रब ॾेखारींदो तू पोड़ीअ खां पुट ॼाईंदो इसहाक अलैहिस्सलाम। चई ॾिस न, माई हीअं मुंहं में धकायो न, इहो पिटको थी वियो न। हाणे ॾिसो हिन जो अकुल। मां चयो इहो ख़ुशी में आहियां या ग़म में? पुट जी ॻाल्हि ॿुधी ख़ुशी थींदी आहे या ग़म थींदो आहे? अब सिकंदे जंहिंखे पुट जी ख़ुशख़बरी मिले उहो ख़ुशि थींदो या ॾुख में पइजी वेंदो? ज़ोर सां ॻाल्हायो। मां चयो पोइ तव्हां हे जेको हणंदा हो धक ख़ुशी में हणंदा हो, चइबो त अब पोइ मातम त साबित न थियो, इहो हे त ख़ुशी साबित थी। चरिया हल जेकॾहिं तोखे इहो मातम बि मञूं त भला हर साल इहा माई ईअं मथे ते धक हणंदी ई छा? तूं हिकिड़े साल हयो छो? हाणे चंद्रा छॾे ॾे हिनखे, हाणे क़ुरान पढ़ वेई। अब गाल समझो था हलाइन रोजानो काथे आ? त इहे सारियूं ॻाल्हियूं हुजूर जे हदीस जे खिलाफ आहिनि। हजरत अमीर हमजा हुजूर जे दौर में शहीद थियो, हुजूर जन अखियुनि मां ॻाढ़ वहाया, एतिरे ताईं जो बल्लत लिहियतहू, हुजूर जी ॾाढ़ी मुबारक आली थी वई, एतिरो रुना। पर कॾहिं मातम जो जलूस हजरत अमीर हमजा सैयद शुहदा ते कॾहिं न कढियो। कढियो तो ॾेखारियो, शियो सुन्नी पंहिंजे किताब में ॾेखारे, नबी साईं कढियो। अब वॾे दुख जो मसलो हुजूर फरमाया अॼु मुंहिंजो चाचो, चाचो न मुंहिंजो भाउ, छो त गॾु बि बुबा बि पीता। अमीर हमजा हुजूर जन गॾु बुबा बि पीता, इन जे करे रिज़ाई भाउ बि हुयो, चाचो बि हुयो। इन लिहाज़ खां हुजूर खे ॾाढी ॾुख जी ॻाल्हि हुई, पर हुजूर जन कॾहिं मातम न कयो, कॾहिं न सेखारियऊं त तव्हां शहीदनि ते मातम कंदा रहो। इनी मुहर्रमुल हराम में सब खां वॾे में वॾी हस्ती हज़रत उमर साईं शहीद थिया आहिनि। पहिरीं तारीख़ ते ग़लति चवंदा आहिनि त पहिरीं ते न आहे, खोड़ किताबनि लिखियो आहे, इख़्तिलाफ़ आहे पर खोड़ किताबनि लिखियो आहे त हज़रत उमर साईं 26 ते या 27 ते ज़ख़्मी थियो आहे।
पहिरीं जी रात मुहर्रम जी पहिरीं जी रात शहादत जो जाम पीतो आ मुसल्ले जो शहीद आ वो करबला जो शहीद आ असांजे अखियुनि जा बई इज्जत जा मालिक आहिनि दोस्तो असां जलूस न इन्हनि सभिनी जे मथां पढ़ंदा आहियूं अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन गाल समझो था अलाए न तंहिंजे करे दोस्तो दरूद घणो पढ़ो मोहब्बत कयो अहल बैत सां प्यार कयो इन में कोई हरज कोने अहल बैत जो प्यार निजात जो बाइस आ अहल बैत सां मोहब्बत असांजे ईमान जो जुज़ ऐं हिस्सो आ अहल बैत खां असां जुदा नथा थी सघूं हाँ बाकी उन जी तकलीफ़नि परेशानियुनि ते असांखे दुख भी आहे पर वो दुख में असां मातम न कंदा आहियूं सब्र करे कुरान पढ़ी खैरातूं करे उन्हनि जे रूहनि ॾे मोकिलींदा आहियूं तांजो उन्हनि जा रूह खुश थियनि इन करे मां चवंदो आहियां देख अपने ज़मीर में सोच अपने खमीर में जो मिट गया वो यजीद है जो न मिट सका वो हुसैन है उन्हनि शहादत पाए भी मिटिया ना आहिनि दुनिया में उन हक़ जो झंडो हिकिड़े पाण अहले तशयत जे सुठी तकरीर कई ये लफ्ज़ चई चयो चरियो असांजा शियन पंहिंजनि खे पियो चवे ओ बेवकूफ़ो हितों जो वॾे में वॾो रहनुमा अथनि चए पियो तव्हां ज़ाकिरनि खां हुसैन ॿुधो आहे हुसैन त यजीद खे शराबी नशाई समझी वोट न ॾिनो तूं हेॾो नारा वॾा हणंदो आहे हुसैन जा पर जॾहिं वोट जो मामलो ईंदो आहे त शराबनि नशाइनि बदमाशनि वॾेरनि खे वोट ॾींदो आहे तूं हुसैनी काथे आहे हुसैनी त उहो आहे जेको वोट बि सचनि खे ॾींदो आहे अॼु हथ मथे करे चओ त इंशाअल्लाह वोट असांजो हक़ वारनि जे लाइ हूंदो जीअं इमाम हुसैन जो वोट हक़ जे लाइ हो असां बि पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद कंदा रहंदासीं दीन जी बादशाही कायम करण जे लाइ या तन रसद बजाना या जान से तन बरायत या असां खत्म थी वञूं या कम अज कम हिन धरतीअ ते इस्लाम जो झंडो लहराए थी वञे आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह को सवाल हुजे त भली कयो को मां उथां पाणी अबा पियारे जो ना है त दुआ कया बस न वो सवाल है तो उथी भी है न तो लिखी मोकले उथण में शर्म थिएस तो अरे देर थे तो भली भली उथी पे एक एक ॼणो उथो भी सब न उथन आराम से इंशाअल्लाह असां वट उनकी निस्बत का ताज रखते हैं असां हुसैनी निस्बत जो ताज रखंदा आहियूं हर मर्ज का जवाब रखते हैं इंशाअल्लाह अल्लाह जी मदद उन जे औन सा फरमा खौफ क्या हो हमें यजीदों से हम हुसैनी मिजाज रखते हैं असा जो मिजाज हुसैनी आ असा हुसैन जा गुलाम आहियूं उन जे तरफा जवाब दींदा रहंदा से को नाराज थे को राजी थे सवाल कयो इंशाअल्लाह तवा के सवाल जो जवाब मिलंदो न दुआ तो के अल्लाह सही असा जी हाज़िरी कबूल फरमा अल्लाह जन दोस्तन ही प्रोग्राम कयो आ अल्लाह उन्हनि जे घरनि खे माला माल फरमा परेशानियूं दूर फरमा बिनी जहाननि जूं भलायूं अता फरमा सच ऐं सिधाईअ जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा ए अल्लाह उन सब्र जी उन तमाम बुलंद मकाम ते असांखे आरास्ता पैरास्ता फरमा बग़ैर तकलीफ़ जे पहुचा तू करीम आ मुफ्त में भी दर्जा ॾेई सघंदो आ इमामन बुजुर्गन जे तुफेले असां जो दुआऊं कबूल फरमा साहबा ऐं इमामन जी वॾियूं हस्तियूं रब तोखे राज़ी करे विया उन्हनि जी रज़ा जे तुफेले असां जा मामलात सिधा फरमा अल्लाह पाकिस्तान में इस्लामी हुकूमत कायम फरमा अल्लाह उलमा जी हिफाजत फरमा पंहिंजो फज़ल करम फरमा अमेरिका दहशतगर्द बदमाश दाइश जे नाले तां जमात ठाही अथसि उहा नालो इस्लाम जो सॾाए थी आहे अमेरिकन जी जमात उहा मौलाना फज़ल रहमान को इमरान जी बदलो थी वठे बाजोड़ जे शहीदन के अल्लाह दर्जात बुलंद फरमा इन्हनि ज़ालिमन के बर्बाद फरमा उन्हनि जे अज़ाइम के नाकाम फरमा अल्लाह मुसलमानन के कामयाबी नसीब फरमा अमेरिका के या हिदायत दे या तबाह बर्बाद फरमा पांजो फजल करम फरमा नमाजी बना हाजी बना
अल्लाह असांजे घरनि में कुरान शरीफ़ जो विर्द विराद फरमा। अल्लाह दरूद फरमा, पंहिंजो रहमत जो मामलो फरमा। अल्लाह असां सभिनी जे हालात के दुरुस्त फरमा। सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि वसल्लम। निकाह जे मथा निकाह जायज़ कीअं थींदो? तो जट भी समझे तो मां छा चवां? मां छा ॿुधायां? इहो त सभ खे ख़बर आहे। तो जो मसइलो आहे त तूं ॿुधा।